जे नुज़ूल जे लाइ। हालांकि कुरान मजीद 23 सालन में मुकम्मिल थियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ऐलान नबूवत फरमायो 40 साल। उन खां पोइ कुरान कॾहिं हिक आयत, कॾहिं 5 आयतूं, कॾहिं सूरत, कॾहिं 2 सूरतूं, ईअं तदरीजन नाज़िल थींदो रहियो। 23 सालन में मुकम्मिल थियो। पर कुरान फरमाए थो त शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल कुरान, रमज़ान जे महीने में कुरान नाज़िल थियो। इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। हालांकि जेको 23 महीननि में लथो त कंहिं महीने में मुहर्रम बि हुयो, कॾहिं सफ़र बि हुयो, कॾहिं रबीउल अव्वल हुयो, कॾहिं रबीउल आख़िर हुयो। रमज़ान खां अलावा महीननि में बि कुरान नाज़िल थींदो रहियो। अलाह फरमाए थो त रमज़ान में नाज़िल थियो। इन में राज़ इहो आहे